अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु मां ॿिए व्लॉग जो शुरूआति करे चुको आहियां। पहिरियां बि हिकिड़ो व्लॉग मूं ठाहियो हुयो, उन में मूं ॿुधायो हो त मूं पंहिंजी ज़मीननि में कहिड़ो फ़सुलु पोखियो आहे, छा पोखियो आहे। ठीकु आहे। ऐं अॼु जेको व्लॉग आहे उहो इन ते ॿधलु आहे त असांजो जेको ज़मीननि जो जेको पाणी आहे उहो पाणी किथां थो अचे, कीअं थो अचे। अॼु मां तव्हांखे उहो सभु कुझु ॾेखारींदुसि। दोस्तों ही वाटर आहे जेको अॻिते पाणी ॾींदो आहे ज़मीन जे तरफ़, पूरी ज़मीन में ई फैलियल आहे। ओ साम्हूं ॾिसो शख़्स पाणी पियो वाराए, एतिरे ताईं वाटर फैलियल आहे। असांजो जेको पाणी अचे थो सो हिन तरफ़ खां अचे थो, ई तमामु घनो जंगल आहे ऐं पाणी हिन जंगल खां परे तरफ़ खां अचे थो। हीअ रस्तो आहे, हिन रस्ते खां वञिणो थो पए। जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक व्लॉग बि तव्हां ताईं पहुची सघनि। दोस्तो हीअ रस्तो आहे, हीअ जंगल खां थींदो रस्तो उन पाणीअ जी खूह तरफ़ वेंदो आहे। तमामु वसी जंगल आहे ऐं राति जे वक़्तु हिन जंगल खां गुज़रणु मुश्किल थी थो वञे। छाजे करे जो ही ॾिसो हिते नांग विछूं जो बि ख़ौफ़ रहे थो। गर्मियुनि जे टाइम में हीअं ते सियारो आहे, उहे निकिरंदा न आहिनि ख़ासि करे। दोस्तों ही ॾिसो हींअर बरसाति नुक़सानु कयो, अञा बरसाति जो पाणी फसलनि में बीठल आहे। बरसाति नुक़सानु कयो आहे। हीअ ॾिसो दोस्तो, हिकिड़ो जंगली जानवर आहे जेके सिंधीअ में सेड़ो चयो वञे थो, कंडनि वारो हूंदो आहे। सभु उन नुक़सानु कयो आहे ऐं हीअ राति नुक़सानु कई। हीअ राति जो नुक़सानु कई, अॼु राति ताज़ो। हाणे असां जंगल खां निकिरी आया आहियूं, जंगल पोयां छॾे आया आहियूं, हाणे मैदान में आया आहियूं। दोस्तों फाइनली असां हिकु खूह ताईं पहुची चुका आहियूं। हीअ खूह ॾिसो, हिन में पाणी त आहे पर ही खारो पाणी आहे। हिन में दोस्तों ये सोलर सिस्टम आहे असां वटि ज़्यादातर, उन खां पोइ मशीनूं चालू कयूं वेंदियूं आहिनि जॾहिं सिॼु लही वेंदो आहे त, अगरि पाणी जी ज़रूरत हूंदी आहे त। दोस्तों सोलर खे हटाइण जो मक़सदु इहो आहे त जीअं ई सिॼ जी रोशनी तरफ़ थियनि ऐं पाणी ज़्यादा कढनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे मुंहिंजो जेको खूह आहे उन जी तरफ़, मां उन जो बि तव्हांखे दीदार करायां थो। दोस्तों हीअ ॾिसो नदी आहे, ओ हू साम्हूं जबल आहिनि। जॾहिं बरसाति इन जबलनि ते पवंदी आहे त हीअ नदी वही ईंदी आहे बरसाति जे पाणीअ सां, उन खां पोइ हितां जी आबादियूं थींदियूं आहिनि।
ऐं हीउ खूह आहे असांजो। हीउ तव्हां ॾिसो केतिरी मिटी हिन जे अंदरां निकिती आहे। दोस्तों ये मशीन है जॾहिं सिज जी रोशनी हली वेंदी आहे या सिज लही वेंदो आहे त असां हिनखे स्टार्ट कंदा आहियूं। बाक़ी मोटर हलंदो आहे सोलर ते।